यार मुंहिंजी दिल नथी मञे मेरुला। केरना ना पक्का सचल इहो तूं थो चए यार, बाक़ी हुन में एतिरी हिम्मत न आहे। बच्चे खराब आ सचल। ईअं बि आहे, जेको ॾिसी वाइसी सम्झे सोचे शक करे उन ते भरवसो बि न कजे। इहो ई त अलमियो आ सचल। तोखे संभाले 4 अखियूं करे हलणो आहे। चैन का खणी 8 अखियूं करे सचल। उॼी ईंदी आ त अखियूं कन बंदि थी वेंदा आहिनि ऐं मौत आसानीअ सां बुख विझी वठंदो आहे। ईअं आहे, पर अंदेशो बि ज़रूर आहे। शक जे नांग खे के बि पेर न हूंदा आहिनि, कंहिं महिल बि कखे वेंदो आहे। मां त एहतियात सां हलंदुसि। मुंहिंजी नीयत साफ़ आहे। जे सिर ते अची वई त माशाअल्लाह। यार नियतुनि जो दारो मदार सॼो अमलनि ते आहे। अला शक, पर हिते बदनीयती कामयाब आहे। हिन झुझकी अची वई त घिरड़जी वेंदो फुरकान ऐं रहीम जो खून रैगान थियण न ॾींदुसि। हलू जी वलू बुल्ला 90 किलो मिली वियो आहे। ओच दे ई त ईअं थींदी आहे वलू। वठ त कर वलू जो वकड़ वठ त न कंदो। अचलू अच। हलू हेकर तो निकिरी वियो। नीकर बि नंढी जमाना बि खणा काॾे बि तो। बिनी बिरादरनि जा माण्हू ॿाहिरि बीठा आहिनि पुलिस जे हिफ़ाज़त में। एसपी साहब जो हुकुम आहे त केर बि अगराई न कंदो। जेकॾहिं कंहिं बि अगराई कई त उनखे बख़्श न कयो वेंदो। डीएसपी साहब वेठो आहे। डीएसपी साहब, हाणे तव्हां सभिनी सां पाण मुखातिब थियो। मुंहिंजो अर्ज़ु आहे त कठ में न ॻाल्हियूं ॿुधणियूं आहिनि न दलीलबाज़ी करणी आहे। ॿिन्ही धुरियुनि में अहम मामिलो तइ जो करणो आहे। जेको बि ख़िलाफ़ वर्जी कंदो उन जो ज़िम्मेवार उहो पाण हूंदो। सर छा ख्याल आहे? ही मौक़ो बहितर न आहे त ॿिन्ही धुरियुनि खे ठाहे छॾिजे। तकरार तोड़े खून रहिजी पुलिस ऐं बिरादरनि लाइ आज़ार आहे। न सूबेदार साहब न, इहो जरगो अलॻि थी सघे थो। ही तव्हां अहम मसइलो हल कयो, हुनखे बि ॾिसी वठिबो। ठीकु आहे संगार ख़ान, ठीकु आहे। पुलिस जो इन सिलसिले में सिर्फ़ एतिरो अमल दख़ल आहे जो एसपी साहब नेक नियत माण्हू आहे, जरगो न सम्झो। ॿिन्ही धुरियुनि खे हिक फ़ैसिले ते बीहण लाइ पुलिस पुल जो किरदार पई अदा करे। ईअं बराबरि न थियो हूंदो, पर अॼु त थिए पियो। डीएसपी साहब, तकरीर जे बजाए कम जी ॻाल्हि कयो। त पोइ न कयां थो। हिते औरतूं ईंदियूं, जंहिं बि शख़्स जो नालो खणंदियूं उन जे हवाले थींदियूं। साहब, शर्त इहो हूंदो त उहो माण्हू असांजी बिरादरी जो हूंदो। असांजी बिरादरी जो। बाक़ी सम्झनि छा थो दादा न औरतूं वठी आ। जी साहब। इहो बि शर्त आहे त उन्हनि सां उते कंहिं बि क़िस्म जी नाइंसाफ़ी न थींदी, न क़त्ल न सज़ा। इन शर्त जी सभिनी खे ख़बर आहे बराम।
एसपी साहब, ये शहबाज खान जे बिरादरी जिया मुझो भी नंग आहिनि। हिननि खे जेकॾहिं का तकलीफ़ आई तो पोइ मां आज़ाद हूंदुसि। बाबा तव्हां केॾां वञणु पसंदि कंदव? हाँ साईं, असां बादल ॾांहुं। हाँ साईं, बादल। चाची आ चोई माट कर मुसा तू वधी कुचत न कंदी करी चाची चाची चाची। चाची तू मुखे दिल से माफ कर ऐं पांजो कर। मां तुझी खिदमत कंदस। वडी चालाकड़िया आया गोरो तो क्यों पई देखारी हाणे वरी चाची तुजी खिदमत कंदस छे। चाची दिस न गालाण वक्त तू भी त घणो घट वध थी गालाई ना। बेइज्जती ते थी लई अची त दिल कुरण लगंदी आ चाची। मुंह पजी वई मुखे नथी वणी न मुखे त छा कयई। अचे सोडल त जिने पेरो कयू चाची। अम्मा बेड़ो नहीं बेड़ो बस कराने इन घर में बेइज्जती कराने ला आई रही जी वई है। कया मुझी बेइज्जती जाऊं बेइज्जती लाए बैठी है इन घर में। जेको तो वणे से जी तो अच्छे से मुके गालाई थी मुकेड़ो न कयो तुमास। उमल क्यों केर दिसो ढलाउ तो के बुधाई थी या तो हिन डाइन के मिठो कर या तो मुके मिठो कर सट मुके। ही मुझी बेइज्जती ला ना मोटी आए तो के खबर है चे छाती छाती सोडल जी हैसियत ही केड़ी आ। चाची खुदा खुदा कर मुहिए किथे चयो। मां तो तुझा पैर धोराया तोखे तो मां अखिन में विहाया। तू मुझे लाए छा छा चई थी वनी। उमल जेकॾहिं अमां चए भी थी न त अमां घर जी वॾी आ। समझंदी कर ॻाल्हि खे। त मूं कुछ न कयो आ सोडल। खुदा तो जाने बस रुगो घट वध चवण खां रोकियो आ सोडल। भला तू ही बुधाए त केतरी बेइज्जती था। भाई जेकॾहिं चाची अम्मा बेइज्जती करे थी न तो वॾी आ। मुंहिंजी बेइज्जती करे वेंदी आ न तो मां वाता हिकिड़ो अखर बि कोन उकलींदो आहियां। उमल मां मुझी जीजल आ। मां मां थींदी आ। पर सोडल ॾिस पर न अमड़ जो तोखे लिहाज रखणो आ। छा तो चई बा ही मुझो लिहाज रखनी कॾहिं भी न। अम्मा ये ॻाल्हि गौर सां मुझे मौला अली मुश्किल कुशा जो कौल आ त माफ़ कर वॾो इंतकाम आ। मूं इनखे माफ़ करे छॾियो आहे न। हाय हाय परे खां तावीज़ लगी विया फुकजी वे। हाय ज़ुल्म तो ॾिस ज़ुल्म। सोडल जी चवा तू मुखे दिल से माफ करे पांजी दिल में जगह दे। मुते भरोसो कर तो मुझी दिल के सुकून मिले। मुमल मूं तो ते भरोसो कयो आ ऐं पांजी हिन दिल में तोखे जाइ ॾिनी आ। हाणे पुराणियूं ॻाल्हियूं विसारे छॾ। जेको थियो ईअं सम्झ माज़ी जो हिस्सो या ख्वाब हो। ॾाही थी अम्मा जो
लिहाज कर। मां ममता है। अम्मा ये छुट्टी फ्री छो थी परेशान थी या धीअ अञा मोटिया नान अलाए छा थियो। अम्मा अची वेंदा खाना का चढ़ी नी बेरी थी हूंदी। पुट खैरियत सां वापस थी वयूं? जी अम्मा, बादल जे हवाले थी वयूं। मूंखे ख़दशो आहे सोट त बादल संभाले न सघंदो सोट। ॿिन्ही सरेआम कठ में नालो खयो ऐं मूं बि चयो त जेकॾहिं उन्हनि खे का तकलीफ़ आई त उहा मां न सहंदुसि। सही कई पुट, जंहिंखे क़बूल कयो आहे उहो ई संभालींदुनि। अम्मा सोठ मज़र जो चवणु दुरुस्त आहे। हिकु पासे हूअ सॼी बिरादरी ऐं हिकु पासे हू हिकु ॼणो। नाहे दुरुस्त मज़र। बादल नेक नियत ऐं मुंहुं ॾियण वारो माण्हू आहे। बाक़ी मां बि जाच लहंदो रहंदुसि। तूं ओॾा वेंदे? मूंखे बग़ैर खाईंदा छा? अदा अञा बिरादरी जी तकरार वारो वागू फिरे पियो। कमल जाच त लहणी पवंदी न। कहिड़ी जाच सोट? त कयल वाइदे ते अमल थियो या न। जेकॾहिं अमल न थियो त पोइ मां पाण संखार खाने डीएसपी साहब सां मिलंदुसि ऐं उन्हनि खे पाण बि ॾिसी रहंदुसि। छो त दादन मौत आहे ऐं मौत डरणो नाहे। हा या भैरवी भी पुजाणीअ ते पहुती। भैरवी ये रागणी औरतन वारी। हाँ साईं, दादन के सलाम। छो? वाह जो ड्रह पचाई नेठ पांजो जिद पूरो करे वायदे ते पूरो लही औरतों पहुंचाई। वाके साईं इन ये गाल में मनिबो बुड़सवा वाके दबू पचाई। हाँ पीरल साम के साम करे निभाए वापस कयाई। अज भला दादन लाए तंबूरा दा वजायो फिरी त न वया नक बिला उते ही बीठा आयो। बराबर बगड़े जो पेरा पर जुती समेत बगन। सरदार माठ करे वयो जे इए हो बगन असा के पुछड़ो त न करे। हा डॉक्टर सतार वते पे घुमदो ऐं तव्हां चुप। हूं किथे बस कई आ। हाल तहां में कोने ऐं मयार मुते। सा जरगे डा वेंदे भी अगु जलियो होसेस पर निकरी वियो बाबल। निकरी तव्हां खां वयो आ आकड़ वरी सरदार जे आडो। बाबल साईं ताडर त कंदा न पंध पाणा न पुजे लख लानत गोडन ते। सुयूं हणाए था हिते पहुचन आकड़ वरी आसमान जे डी औरो थदाई सां। वीरल गलत न चयाई। जे मुर्सी करे सगो त ठीक न त पटियो हथ त पटको न धूड़ करे छजावा। हाणे बुधे न सरदार त हलू ऐं वलू जा पेर ही न खोता। पेर खुपंदने न त पोइ बगन जी सट बघेड़ जो झट। अरे डरो खुशखबरी खणी चो हार पराया हार। वडी छे कया तस ठेप खटे मोटियो दादन है ने वापस के सठई बाकी शफन ला नूरी न देने। नूरी शफन लाए? हाँ ये हाथ भला केड़ो तप हुयस। तुवारी समझ बि समुंड गिही वियो। छो त वो साम हुई सामुन जो संग किए देहा न त हाने चईस ने कमल लाए। हाँ चाचा कमल लाए चवे ने दादा ने पुपी शबाना के नत सागी कार कंदुस
साॻी कार? हा खणी निकाह कंदुसि। क़ुरान ते ठा थियो आ बेवकूफ़। चाचा ठा में ईअं न हुयो त संग जी घुर न कंदासीं या उन लाइ साख ऐं कसम न हुयो त संग न ॾींदो। शफन सही आ न कयो न त धाणो जी ख़बर अथसि। धाणो धणकी आ न धणकी न है। जज़्बाती न थियो, जल्दबाज़ी चङी न आहे। छो न है चङी? दातन ऐं शबाना जी हेठां ई कबी रे हे रे बे खां उन संग वठबो। जे संग मिली वियो न त पोइ दातन दबजी वेंदो। हाँ हेठां ई छो कयूं चाचा? अड़े मतलब ला करणी पवंदी आ। शफन कम कढणो आ। जे तिखा थींदासीं न त पोइ सवाल ई पैदा नथो थिए जो संग मिले। चाचा तू चवे न मां पाण ई वठंदो सान। ओ तही शफन शेर है शेर। हाँ बराबर। चओ। अलाए बाबा साईं चङाई जो अॼु वक़्तु ई कोन्हे। चई न मूंखे अॻई दौस वेतर वधाईंदो त कढाए गुटको। चओ जेको चवणो अथई। साॻो चिड़ियो न चवां बि छा? अड़े चओ त चाढ़िया आहिनि टिकटीअ ते। हाज़ुर बाबा साईं हाज़ुर। बाबा साईं मूं पे चयो त एसपी ऐं डीएसपी असांजो ॻाट ऊचो करे छॾियो। असां न बूटो ॿारियो न साड़ियो। बकुना त पछाइण बुलटरी बॉल कढी विझंदी। ॿिए हंधि बिड़क बि न ऐं गोहर ते जीअं हेठां ई ते पाणी। छॾाणे ॿुध। जी बाबा साईं। हेकर धीरज सां बादल खे चओ त नूरी हवेली जे हवाले कर। हवेली जे हवाले माना नौकरी आणी न। न शादी कदो सांस। वो धीरज छो दबड़ाट छो न हुजेस। बादल कहिड़े बाग जी मूरी आ। ॾेढ ॾींहं ज़ुकाम मौला जो शान आ। तूं बादल सां मिल गर्मीअ सां। मिलियुसि सफ़ा मेण थी। छा चवांसि? सवेरे छा ॿुधी? ॿुधुमि बाबा साईं। जे ॿुधोई त पोइ वञ वञी चवीस जेकॾहिं नरमी कम न आई न त पोइ शहबाज खान जी गर्मी बिगाड़े पाणी करे छॾींदसि। तुंहिंजी महिरबानी पर असांजी भारत अथई। मासी रब सणाई कंदो। रब खे पारत आहे। बादल बंदो आहे। ॿियो न असांखे मीरल खां खौफ़ आ। खौफ़ खुदा जो करणु घुरिजे माण्हूअ जो न। मीरल को माण्हू आहे। अलाह चङाई कंदो मासी। तूं हिते छो वेठो आहीं? तूं हिते छो आयो आहीं? आईंदा जेकॾहिं हिते अचण जो सोचो अथई न त साइन वांगुरु रदिजी वेंदे। होॾे अॻे ई हिसाब किताब रहिया पिया आहिनि। वरी इहो मेरो मुंहुं खणी हिते पहुतो आहीं। तोखे मिर्गी ॾेई छॾींदुसि बादल। ऐं तुंहिंजूं जंगियूं गोॾनि खां न रहंदियूं। तुंहिंजूं जंगियूं बि थींदियूं गोॾनि खां। हा वक़्तु पर आहीं तूं मूंखे मिर्गी ॾींदे। फायर कंदे त मुंहिंजो बि फायर थी वेंदी मीरल। ही घर मारो के नज़ीर जो आ ऐं ही नंग बादल हवाले थिया आहिनि। समझ बादल जा आहिनि। ए मौत खयो आहे नसीर। इन घर ऐं बादल आहे मौत बि अखियुनि ते। हल वञ मीरल मस्ता मुंहिंजी आंगुर चुरे ऐं तोखे मौत चुमे। नसीर जो मारोट अपुल जो पुट। हाँ मासी। नसीर मदद जे लाइ महिरबानी। न बादल हिन नंगन तां ही फिर बि हाज़ुर आहे। मां तव्हां सां गॾु आहियां। मतां अकेलो समझी बादल। अकल में हकल ॾिनुसि बादल।
बाग फकीर जा चुपर में ससुई मिली वई उन्हनि ससिया जहिड़ी मासात धाणो मिली वई किरोड़े कुर्ब बालक जा केड़ा गणिया तू हिते जिते चवी उते अचा न त जिते मासात धाणो उते धनु धमाल दिल जी धड़कन धाणो धाणो फकीर सांदो हर एक माण्हू भला फकीर वेहे या वञे हाणे मां कोर्ट वेंदस कोर्ट हा केस कंदस तोते धनु ते केस मासात धाणो के इज्जतदार जो ये के झलबो मासात ही न तडे या वारी छा त वञण से शफन के दी जमा रिपीट रखणी तुजा जेरा बुकियूं कढे हुकुम करे तमा पाण जेरा बुकियूं जिगरा फिपण कढी मासात जी तिरिया ते रखा माना शफन तकलीफ शो करे ये ही फकीर फिदा थियण वारो उकी ठोके कंदी कबर जे हवाले ही सीधा बस पहुंचण दे तोके गोले गोले न मारे त मुजो नालो धाणो ना है धाणो धनकिया नि धनकी ना है माफी मासात एड़ो कम न कजाए नते छड रस्तो बिहंदे त बेस्तो कंदी से हां त फकीर न वे न बीहे भला तू बधा त वने काडे जहन्नम में वनी पो दे दीदा के जाए जा मासात ये धनु धमाली भी गाजी सा जो जिनवा ओ विचड़े तो छडे ही न फकीर मारे मासात धाणो जला वरी मासात मरे ने सुकल थोरा पहला पत्र जी आई बड़ो जिम्मो तमाम मेरी पायो सरकार ये झरका चाहन तो मुंचो गहो चाड़ियो तुंचो गहो तो चाड़जे पर जेको दादा ने सोडल चयो सो कोने बुधुई वा गाल याद ही ना आयस मुंची छा पे चयो सोडल ही ने दादन कि भला खातरी अथूं त खैरुई और तू लिकायूं हुयूं केड़ी साबती धन जरिए चढ़ा था वजन एरू परी भी सोच पता फा पजी वने गिची में पक्क सा तो चवा त दादा ना तू तो खालिक के खादम के सोडल चयो न हां न मौला जे मेहर सा दादा ने के सुध पई त कयई और तू दादन वट बयू केरू उन्हन और तुनी दादन के बुधायो हुंदो तडे त दादन कयो किबला दादा रसी कयो या न कयो बाकी दादा ने मुसा जुल्म कयो अरे जेकर मां दाद रसी न कया हां त तू जी गुमशुदगी के कत्ल समझी सोडल के सेखत ॾियण ला चवा मियार त खालिक ऐं खादम खे बि चयो आहे ब टे भेरा सोडल ते हमला भी थिया करे दादन ऐं हमलो वरी सोडल ते किबला दादन के डी पे कटरायो सोडल धमकी ॾिनी त सोडल ही समझोसी न जो दो बुधाई एतरी दुश्मनी मुसा उनजो कारण केड़ो आहे तू केर थिंदो आही मुखा कारण पुछण वारो सठो अथम सरदार तॾहिं तो पुछां मुंछी जे चवण में अची नस्लन जा झेड़ा मुनासिब न आहिनि नंढी बिरादरी वारो एहसास मुंहिंजे हौसले खे पस्त न करे सघंदो पर सोबे दोह सां बेवाजबी छो आई मन झगड़ो खत्म कहिड़ी आई छाजो झगड़ो मां सरदार सां छा सीनो साईंदुसि या झेड़ो कंदुसि सरदार जो चवण आ त मुनवर रियाज़त जो कत्ल बास मौला जी मेहर सां वो कयो ही न है पासिया छा ओए आयो छो आही सरदार यो अर्ज करण त मुंशी मियार के साजिशन का पलियो मता मियार दियो जॾहिं न सिर ता आ खयम त मुंशी मियार जी तहां वट सिर्फ याद रहंदी यार ही जेतरो वधीक जियंदो ओतरो वधीक खतरनाक साबित थींदो हाणे खेल खत्म थियणु घुर्जे आयाल हले ता निकर मुझे घर में तो भी खड़ी मुंह ते घुमाएगी सही हली आवे बेचारी बनी थी सा मिलन काने ते धी भी हले ता आई बुध में फुक्कड़ में थी फण भण करे मक्खी वांगुर धाणो जी खबर न थई धाणो धन किया नि धन की ना है
जिन रिछ वांगुर बोली हणी छिकियो में त छाछुरा ताणी छुलांदी वेंदी है ठाणो खिदी दबा। अरे चुप कर हले त हाणे ना तो हिकड़े ही धक सा खाचो ही फिरी दी सांडी। खुदा जी कुदरत घर बैठे दबाइण आई है सामारे जी सांडी। पहले हणी बिडिस धक त कुटिया यो कंध बसरा जी बारी थी करे बड़बड़ सब थाणो सा कौन थी डिजा तो जड़ी पानी जी टांकी खा ही दिसण आई हां थाणो धणकिया नि धणकी ना है तहां जी हुकूमत जो मुजी धीअ सा तातियो कंदो आई ना हक बंद कंदो दस दस मां तुझो तारू त न बिया तो तुजी अकल त ठिकाने ते जे जेको तू गाल लाई थी बी रोज तो बेरे आरो सिजू